शहदादकोट जे एवरग्रीन पब्लिक स्कूल में वाइस ऑफ शहदादकोट ऐं सिंधी मीडिया जे 3 डिसंबर ते रथियल सकाफ़ती ॾियारे जे हवाले सां रंगारंग तकरीब थी गुज़री, जंहिंमें स्कूली ॿारनि सिंध जे शानदार तहज़ीब सकाफ़त बाबति तकरीरूं ऐं इस्लाही टेबलोज़ पेश करे दाद वरितो। एवरग्रीन पब्लिक स्कूल में कोठायल सकाफ़ती तकरीब में स्कूल जे चेयरमैन इफ्तिखार हुसैन खोसो, प्रिंसिपल असद हुसैन वधो, तालीमी माहिरन गुलाम मुस्तफ़ा दायो, कमरदीन सूमरो, अब्दुल हफीज़ खोसो, समर हुसैन वधो, सनाउल्लाह, मोहम्मद सालेह खोसो, सीनियर सहाफ़ी ऐं नेशनल प्रेस क्लब जे सदर ज़मीर खरल, वाइस ऑफ शहदादकोट जे एडमिन ऐं सहाफ़ी शाहिद अवान समेत तालीमी माहिरन ऐं स्कूल जे शागिर्दनि शिरकत कई। उन मौके ते गुलनि जहिड़नि ॿारनि सिंध जी शानदार तहज़ीब सकाफ़त ऐं ख़ासि तौर सिंध अंदर तालीम जे पुठिते पयल निज़ाम बाबति जोशीलनि तकरीरनि ज़रिए वालिदैन खे ॿारनि खे बहितर तालीम ॾियारण सनन मुस्तक़बिल संवारण जो पैगाम ॾिनो। स्कूली ॿारनि इस्लाही टेबलोज़ पेश कया ऐं सिंधी गीतनि ते झुमरियूं हणी तकरीब खे 4 चंड लॻाए छॾिया। उन मौके ते मुक़ररनि खिताब कंदे चयो त सिंधी मीडिया 3 डिसंबर ते सकाफ़त जे ॾियारे जे सॾ ते सिंध जी खुशहाल माज़ी जी तारीख़ वरजाई आहे। अहिड़ो सॾु सिंध वासियुनि खे खुशहाल आईंदे जी ईद वारो चंड पसायो आहे। हिननि वचन वरजायो त हू हिन ॾियारे खे सकाफ़ती ईद ॾियारो तौर मल्हाईंदा। हिननि चयो त असीं पंहिंजी सकाफ़त तहज़ीब तुमंदन तॾहिं बचाए सघंदासीं जॾहिं तालीम याफ़्ता हूंदासीं। सकाफ़ती तकरीब में मुख़्तलिफ़ मुक़ाबलनि में पोज़ीशन खणंदड़ शागिर्दनि में मेडल ऐं इनाम पिणु विराया विया। कैमरामैन गुलाम अली मंगणार ऐं वकार भट्टी सां गॾु शाहिद अवान, वाइस ऑफ शहदादकोट।